मीरपुर खास रिपोर्ट सूमार समेत जो पाकिस्तान पीपल्स पार्टी के सेनेटर कोऑर्डिनेटर अगवान हाजी अब्दुल गनी सियाल की अगवानी में गोड़ सियाल कॉलोनी में पाकिस्तान पीपल्स पार्टी की तकरीब मुनक़द कई वई। उन तकरीब जा ख़ुसूसी मेहमान पाकिस्तान पीपल्स पार्टी नमज़द उम्मीदवार NA 211 जे पीर आफ्ताब शाह जिलानी और PS 45 नमज़द उम्मीदवार सेठ हरीराम किशोरी लाल हुआ। उन मौके ते इलाके के बरादरीन जवानों जैमें सियाल बरादरी, खास केली बरादरी, कुंभार बरादरी, पंजाबी बरादरी, कूली बरादरी, सोलंगी बरादरी, पंवर बरादरी, लगारी बरादरी और बेन मानन वडे अंग में शिरकत कई। उन मौके ते पाकिस्तान पीपल्स पार्टी के अगवान अवाम से खिताब कंदे बुधायो त पाकिस्तान पीपल्स पार्टी गरीब अवाम की पार्टी है। असां जेकी शहर तोड़े UC वाइज इलाकन में तरक्याती कम किया आहिनि इहे अवाम जे साम्हूं आहिनि। पीपल्स पार्टी हमेशा गरीब मिसकिन माण्हुनि जी हॾ ॾोखी आहे। उन जलसे में पीर आफ्ताब शाह जिलानी अवाम अॻियां ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त असांजे वॾनि खां वॾी पाकिस्तान पीपल्स पार्टी के कुर्बानियूं ॾींदा आया आहिनि ऐं हमेशा पीपल्स पार्टी सां निभाईंदासीं। आख़िर में हाजी अब्दुल गनी सियाल अगवाणनि खे ख़ातिरी ॾियारी त इंशाअल्लाह असां सभु पीपल्स पार्टी सां गॾु आहियूं, जंहिं ते अगवाणनि इलाइक़े जे माण्हुनि हाजी अब्दुल गनी सियाल तरक्याती कम करण ऐं अवाम जी ख़िदमत करण जो शुक्रियो अदा कयो। ऐवान सावत, मीरपुर ख़ास खैबर रिपोर्ट अजीज गुल खैबर लगोट पनो रशीद रगड़ में PS 57 जे GDA उम्मीदवार से हाजी जलाल शाह जामोर जो शानदार इस्तकबाल ऐं मदस गुलन शावर किया विया ऐं अजरुकू बारायूं वयूं। उन मौके ते JUI अगवान सलीम सिंधी वडेरो अब्दुल सत्तार मेमण जिन पिण मौजूद हुआ। गोट फेरक खोसो जे मौजूदीन अकबर खोसो, मदद अली, यार अली, मोहम्मद सुल्तान ऐं इनायत खोसो पंहिंजी बिरादरी समेत GDA उम्मीदवार से हाजी जलाल शाह जामोट ऐं बशीर मेमण की हिमायत ऐं भरपूर साथ ॾियण जो ऐलान। उन मौके ते खिताब कंदे सैद हाजी जलाल शाह जामोट चयो त गरीब मिसकिननि सां PPA वारनि नाइंसाफ़ियूं कयूं आहिनि, जंहिंजे करे अवाम GDA में शमूलियत अख्तियार पई करे। ख़ासि करे मटियारी जो तक मक़ामी उम्मीदवार खे टिकट ॾियण बजाए पंहिंजा नवाज़ी करे हितां जे अवाम में मायूसी पैदा थियल आहे। वोट दौरान ग़रीबनि खे नज़रअंदाज करण जो सबबु हाणे इलेक्शन में हिसाब बराबरि थींदा ऐं अवाम खे पंहिंजा हक़ मिलणु घुरिजनि। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर इलेक्शन वक्त के सिलसिले में अॼु मियाँ साहब के मुख्तलिफ गोठन में पीपल्स पार्टी के नमज़द उम्मीदवार PS इम्तियाज़ अहमद शेख NA 192 मीर शबीर अली खान बाजा रानी मियाँ साहब के मुख्तलिफ गोठन वाहन रस्तन जा दौरा किया। अखवंद हाउस में मियाँ फैज़ मोहम्मद पयार और मियाँ अब्दुल मनान पयार, मियाँ कामरान पयार, आफ्ताबाबाद में इंजीनियर आफाक मजीद पयार जे जलसे में शिरकत कई। उन मौके ते पीपल्स पार्टी के नमज़द उम्मीदवार PS इम्तियाज़ अहमद शेख NA 192 मीर शबीर अली खान बाजा रानी अवामी मेड़ के खिताब कंदे चयो त मियाँ साहब जी अवाम जी अग में भी भरपूर मदद कया ऐं आइंदा भी उहो सिलसिलो जारी रखबो। थोड़े वक्त में मियाँ साहब में तालीम, मेगा ड्रेनेज प्रोजेक्ट, बिजली, रोड, रस्ता ऐं ॿियो बुनियादी सहूलतूं मुहैया करे चुका आहियूं। अञा वधीक कामयाब थी उन तसलसल के जारी रखंदासीं। हिननि चयो त पीपल्स पार्टी के भारी अक्सरियत सां कामयाब कयो त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में मज़दूर ऐं नौजवान में मुतारिफ़ करायो ऐं ग़रीब जी शरह के वधिक घटि करे सघूं। 8 फरवरी ते पीपल्स पार्टी के निशान ते वध में वध ठप्पा आणी कामयाब कयो। उन खां अलावा पीपल्स पार्टी उम्मीदवार मियाँ साहब में सेठ निसार अहमद, सेठ जमील, सेठ तुफ़ैल राजपूत, बिलाली शेडी बिरादरी के चंगन मुर्सन, बदर मंजूर, अरशद शेडी, गोड़ रसूल बख्श उनड़ ऐं सुधीर उनड़ पारा मुनक़द कयल चांहि पार्टी ऐं कांडर गॾजाणनि में शिरकत कई। वर्क में मियाँ साहब के मौजूद शख्सियतूं मियाँ फैज़ मोहम्मद पयार, मियाँ अब्दुल मनान पयार, सरदार अख्तर हुसैन खुआरो, इंजीनियर आफाक मजीद पयार, रेस वरियल शेख अजीज़ शेख ऐं ॿिया साणस गॾु हुआ। काजी अहमद रिपोर्ट साहिल लाखो GDA पारां NA 208 नमज़द उम्मीदवार से ज़ैन शाह PS 39 ते नमज़द उम्मीदवार आरिफ न्याज आरई चूंड वर्क के सिलसिले में नायब खलीफो मोहम्मद अशरफ डायरी, नायब खलीफो अली हसन संजरानी, फे लीग के तालके सदर सैयद अनवर अली शाह लकियारी सां गॾु काजी अहमद नबी बख्श कॉलोनी में पीर साईं पागारा के हुरन फ़कीरन मोहम्मद मुबीन डायरी, अता मोहम्मद डायरी, मोहम्मद कासिम डायरी, मोहम्मद इसहाक डायरी की दावत ते पहुंचण ते संदन काफ़िले जो गुलाब जे गुलन सां शानदार इस्तकबाल कियो वियो ऐं आयल मेहमाननि खे अजरक पिण ओढ़ाया विया। उन मौके ते ज़ैन शाह खिताब कंदे चयो आहे त असांजे चूंडनि में पीर साईं पागारा समेत सिंध तरक्की पसंद पार्टी, मुस्लिम लीग नून, जमियतुल उलमा इस्लाम ऐं शहीद भुट्टो समेत हम ख़याल बिरादरियूं ऐं दोस्त
मदद करे रहिया आहिनि। उन्हनि जा थोराइता आहियूं हिन वधीक चयो त पीपल्स पार्टी गुज़िरियल 15 सालनि जी हुक्मराननि सिंध जी माली वसीलनि ते कब्ज़ा करे पंहिंजा खीसा भरिया ऐं जंहिंजे नतीजे में सिंध बुख ऐं बेरोज़गारी जे वर चढ़ियल आहे। ज़रदारी माफ़िया मुल्क खे ॾेवालो करे छॾियो आहे। हिन वधीक चयो त वक़्तु अची वियो आहे त असीं सभु नंढा वॾा सुजाॻ थियो। माठ करण सां ज़ालिम साॻारो थींदो आहे। उन करे उथो ऐं हुसैनी किरदारु अदा कयो, गॾिजी यज़ीदी किरदार खे मात ॾियो ऐं 8 फरवरी इलेक्शन वारे ॾींहुं हिमत खां कमु वठनि। उन ॾींहं ते पाण खे हज़ारे नौजवाननि जी ज़रूरत पवंदी। सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर कैरी सांगड़ OGDCL सिंझोरो आयल फील्ड में हेपाटाइटिस C जी फ्री कैंप जो इफ्तिताह RC ज़ाहिद अली मैसर FM महमूद ज़मान डॉक्टर अली हसन निज़ामानी बरकत अली सोहो डॉक्टर न्यास ख़ास के लिए फ्री कैंप जो इफ्तिताह कयो। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त RC ज़ाहिद अली मैसर चयो त OGDCL हर साल वांगुरु हिन साल बि फ्री कैंप लॻाई आहे। इंशाअल्लाह असां इलाइक़े जे अवाम जी सहूलियत लाइ वधीक फ्री कैंपूं लॻाईंदासीं। मीरपुर ख़ास रिपोर्ट सूमार समय जो 3 फरवरी ते बिलावल भुट्टो ज़रदारी जे जलसे जी तैयारियुनि लाइ सिंध जे सूबाई ऐं मक़ामी क़यादत जो पार्टी वर्कर कन्वेंशन। मीरपुर ख़ास PP सिंध जे सदर निसार खोड़ो ऐं जनरल सेक्रेटरी वक़ार महदी बि वर्कर्स कन्वेंशन में शिरकत कई। मीरपुर ख़ास PP जे डिवीज़नल ऐं ज़िले सदर समेत मक़ामी उहिदेदारनि ऐं कारकुननि जे वॾे अंग शिरकत कई। ऐवान साफ़त सूमार समय जो सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमण तड़ ख्वाजा इस्माइली ख्वाजा कमेटी तरफ़ां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे साबिक़ MNA ऐं NA 224 जे उम्मीदवार मोहतरम सैयद अयाज़ शाह शिराज़ी जे ईमान में दावत रखी वई, जंहिंमें इस्माइली ख्वाजा कमेटी जे तमामु मौज़ूज़ीन वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे साबिक़े MNA मोहतरम सैयद अयाज़ शाह शिराज़ी ख़िताब कंदे चयो त 8 फरवरी PP तरफ़ां नामज़द उम्मीदवारनि खे तीर ते ठपोणी कामयाब कंदा। उन मौक़े शहीद बेनज़ीर भुट्टो जा निसार साथी एडवोकेट करीम ख्वाजा सिंध जी सूखड़ी टोपी पाराई वई ऐं लुंगियूं अजरक पिणु पारायो विया। ठारू शाबर सां वोट गंबो कल्होड़ो में PS 33 PP जे उम्मीदवार सैयद हसन शाह खां ॻोठ जे नौजवाननि पारां सख़्तु पुछाणो कयो। उम्मीदवारनि खे ॻोठाणनि शर्मिंदो करे छॾियो। सैयद हसन अली शाह पारां ॻोठाणनि खे मुतमइन कंदड़ जवाब न ॾेई सघियो। ॻोठाणनि पारां वोट ॾियण खां जवाब। ठारू शाबर सां ॻोठ गंबू कल्होड़ो में इलेक्शनी वक़्तु दौरान पहुतल PS 33 जो उम्मीदवार सैयद हसन अली शाह खां ॻोठाणनि सख़्तु पुछाणो कयो। ॻोठाणनि जे सख़्तु पुछाणे बाद PP उम्मीदवार सैयद अली हसन शाह सवाल कंदड़ नौजवान सरफराज़ कलोड़ ते सख़्तु कावड़ जो इज़हार कयो। सवालनि जा जवाब ॾींदे PP उम्मीदवार चयो त ॻोठाणा महफ़िल जे आदाबनि जे ख़िलाफ़ सवाल करे रहिया आहियो। ॿिए पासे ज़रियनि वटां इहो मालूम थियो आहे त इलेक्शन कार्डर गॾिजाणी कराईंदड़ ॻोठ जे उस्ताद मंज़ूर कलोड़ो ऐं ॿियनि सवाल कंदड़ नौजवाननि खे प्रोग्राम ख़तमु थियण बाद सख़्तु तशदुद जो निशानो बणायो ऐं नौजवान खे ॻोठ मां कढी कराची मोकिले छॾियो आहे। रिपोर्टर नसीर अबड़ो। सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर कैरी सांगड़ PS 43 जो उम्मीदवार रिस न्याज मरी थेम कॉलोनी में मीर हक नवाज टालपुर सां कार्नर गॾिजाणी कई, जंहिंमें भील बिरादरी अॻवान किरशन भील, मलूखानी बिरादर जो अॻवान हाजी मलूखानी, बुड़ा बिरादरी जो अॻवान फ़कीर मोहम्मद बुड़ो, बेजोरा बिरादरी जो अॻवान छुटो बेजोरो निज़ामानी, बिरादरी जो अॻवान पीर बख्श निज़ामानी समेत इलाइक़े वासियुनि शिरकत कई। उन मौक़े बाई थेम मोहम्मद नवाज टालपुर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त PS 43 जे उम्मीदवार रिस न्याज़ मरीअ जी भरपूर नमूने सां आजिया कयूं था। असां उनखे वोट सां गॾु एजेंट बि ॾींदासीं। इंशाअल्लाह कामयाब थींदासीं। सिंध जे तहफ़ुज़ ऐं तरक़ी ऐं दाइमी सलामतीअ जो हिकिड़ो मर्कज़ किंगरी आहे। किंगरी जंहिं हमेशा काबिज़ कुवतुनि, सिंध दुश्मन कुवतुनि ऐं सॼे इंसान ज़ात जे वेरी कुवतुनि खे ललकारियो आहे। किंगरी सिख साम्राज्यत शिकिल में उन्हनि खे ललकारियो आहे। किंगरी अंग्रेज साम्राज्य जे झंडे तो यूनियन जैक जे झंडे तो सिज न लहंदो ऐं उन्हनि जी ताक़त फुटण जी का हद कोन हुई। उन सां मुहाडो ऐं मज़हमत जो नालो किंगरी ऐं सूर्य बादशाह।
तंहिं तारीख़ हिननि जी नजायत न आहे त ही अॼु GDA में हिन। तारीख़ हिननि जी नजायत न आहे त ही फंक्शनल लीग हिननि जी तारीख़ आहे त सिंध जे वजूद ऐं सिंधियुनि जे खुशहाली ऐं इज़त लाइ सिंध जे चपे चपे ते हिननि जो खून वहियो। उहो खून राजस्थान के बॉर्डर खां वठी उहो खून पंजाब और बालाकोट के मैदाननि ताईं उहो खून दरिया के ॿिन्ही कपनि तां वियो। मां पाण खे खुशनसीब तो समझा त मां इन दरगाह इन पद जो एहतराम कंदड़ ऐं आशिक़ हां। असांजूं ज़ातियूं, असांजा मज़हबी फ़िरका, असांजूं बिरादरियूं कहिड़ी बि सूरत ऐं शिकिल जूं आहिनि, पर सिंध जो को बाग़ैरत घराणो आहे त उहो किंगरी ऐं हिननि राशिदनि जो आहे जिन खून ॾिनो। तंहिं करे ज़रूरी थी पियो आहे त अॼु हिननि हालतुनि में साईं राशिद शाह जेको नओं जज़्बो तससुल रोज़े धणी, तससुल सूर्य बादशाह जो, पर नए अंदाज में ही कुदरत जो पंहिंजो करिश्मो ऐं निज़ाम आहे। हिन निज़ाम ऐं कुदरत जा रंग ॾिसो त तससुल मोहम्मद उहो खून जो नज़रानो ॾेई इंसानी तारीख़ में इमाम हुसैन नओं नालो पैदा कयो। इहो तससुल हो, इहो तससुल रोज़े धणी ऐं पीर साहब पागारे जो आहे त शराफ़त ऐं बहादुरी ऐं सिंध जे तहफ़ुज़ जी ॻाल्हि नसुल दर नसुल साईं राशिद शाह थो करे। ऐं बंगालियुनि जो, सिंधियुनि जो, बलोचनि जे वजूद जो वेड़ी ज़ुल्फ़कार अली भुट्टो इंसानी तारीख़ जा अजीब रंग आहिनि। अॼु उन जी औलाद, उन जी हक़ीक़ी औलाद, उन जो नालो जूनियर ज़ुल्फ़कार, उनखे ज़मीन, मैदान ऐं सिंध जाइ नथी। चोर ऐं कब्ज़ेगीरनि जो ॿियो औलाद उन नस्ल मां बिलावल ज़रदारी आहे जेको सिंध में बदकारनि जो लीडर आहे, जेके मुमताज़ अली खान भुट्टो चवंदो त हाकू डाकू जी औलाद। मुर्शिद बाहू हिन ते ॾाढा ख़ूबसूरत वर्ड चया आहिनि। मुर्शिद बाहू जो त कावां दे बच्चे हंस न होंदे तोणे मोती खूब चुगाइए हूं, थोड़े खोन खून मिठे होंदे बाहू तोणे सौमन खंडदा डाले। ही चोरनि जो औलाद आहे, उहे तरक़ी न तबाही ॾींदा जेका आसिफ ज़रदारी ऐं बिलावल ज़रदारी। अॼु सिंध पाकिस्तान में गुरबत जे लकीर खां हेठि माण्हू सेहतमंद ग़िज़ा नथा खाइनि। सिंध जे 19 ज़िलनि में खुराक जी कमी, न्यूट्रिशन जो प्रोग्राम हले थो। अरे लानत, सिंध त $90 पाकिस्तान में पैदा करे थी। हीअ बुख अल्लाह ताला न, हीअ ज़ुल्म जे कारे निज़ाम ज़रदारनि जो ज़ुल्म। सिंध ते ज़रदारनि जो ज़ुल्म। ज़रदारी हूअ सिंध जो बहादुर कबीलो आहे। मां उन्हनि जी इज़त कयां थो। किरदार बदबूदार थींदा आहिनि। ये यज़ीज़ नस्ल दर नस्ल बदबूदार हो। आसिफ ज़रदारी ऐं बिलावल नस्ल दर नस्ल बदबूदार। उन्हनि मूं चलनि बबरनि खां ॿेर घुरंदड़ सिंध जो माण्हू मानी गभे लाइ पिने थो। असांजूं न्याणियूं सिंधी माण्हुनि जी ग़ैरत ऐं इज़्ज़त इज़्ज़त नफ्स मजरू कयो अथनि। हिननि वटि प्रोग्राम कहिड़ो आहे तव्हांखे पिनाइण जो? औरतूं पिनाइनि, मर्द पिनाइनि। अरे मुड़ुस माण्हू मुछूं वॾियूं, कद डिघा, ज़रदारी जी दलाली कनि। ही मौज़िब अली खान बहादुर जो पुटु आहे हाजी मुनवर अब्बासी साहब। सिंध जा सभु सरदार साईं राशिद साईं उहे पहिरें था पवनि ज़रदारनि जे। ही हिकिड़ो इज़तदार कलोड़ो हो जे पंहिंजे अबनि ॾाॾनि जो तससुल गुलाम शाह कलोड़े वारो
सरदार जी हाणे न झुकी तकलीफ़ूं सचियूं अथनि कुदरत कंहिंखे मोकिलियो ॾींदी आहे किंगरी तालके जा रहवासी मां भागवंद आहियो जो अहिड़नि इमामनि ऐं ग़ाज़िनि ऐं शहीदनि जा पाड़ेसरी आहे जेको कुदरत कंहिंखे एज़ाज़ ॾींदी आहे हिकिड़ो एज़ाज़ इहो अथव ॿियो एज़ाज़ इहो अथव त हिन 15 साला वहशत ऐं करप्शन ऐं लुटमार ऐं बुख हर तरफ़ पीपला लुटेरा गटर खाई वञनि पत्थर खाई वञनि रोड जा नालियूं खाई वञनि हिननि मूं अञा उमेद आहे असांजा इज़तुनि आज़मतुनि ऐं ख़ुशहालियुनि जा कातिल आहिनि ही तरक़ी जा मुखालिफ़ आहिनि हिननि जी नई सोच का बि न आहे पिनाइण जी सोच ऐं ही ॿ इज़तदार ऐं बहादुर पुट सिंध जा ही तव्हांखे अज़मत ऐं तरक़ी ते वठी वञणु चाहिनि ऐं साईं जीएम सैयद असांखे नज़र ॾिनी त सूरे बादशाह मूंखे चयो त ए जीएम सैयद ऐं ग़ुलाम मुर्तज़ा शाह तुंहिंजी सियासत हिन ख़िते में तबाही आणींदी हिन खां जुदा थी साईं जीएम सैयद चयो त मूंखे अखियुनि ऐं रोशनी जो दग सूरे बादशाह ॾिनो तंहिं करे ही रोशनी जो दग आहे जंहिंजो नालो साईं राशिद आहे ऐं नाला केतिरा असरअंदाज़ थींदा आहिनि तंहिं करे वोट हिननि खे ॾियो सपोर्ट हिननि खे ॾियो त तव्हांखे ख़ुशहाली तरफ़ वठी वञनि तव्हांजूं महिरबानियूं जीएस मीरपुर खास रिपोर्ट सूमार समेत जो पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जो सदर निसार खोड़ो वकार मेहदी पाकिस्तान पीपल्स पार्टी के ज़िले सदर उम्मीदवार NA 212 जे मीर मुनव्वर अली खान टालपुर जी रिहाइश गाह जी एम टाउन पहुतो बिलावल भुट्टो जी आमद में 3 फरवरी ते गामा स्टेडियम में रैली के हवाले से पार्टी उहदेदारन से मुलाकात खां पोइ शाम 4:30 ते कॉन्फ्रेंस थींदी मुलाकात में नवाबजादा मीर मुनव्वर अली खान टालपुर मुख्तलिफ सीटन जा उम्मीदवार पार्टी उहदेदार पिण जिरक रिपोर्ट लखा दिनो झरकाई पाकिस्तान पीपल्स पार्टी के नमज़द उम्मीदवार सादिक अली मेमन और सदरियाज शाह शिराजी 26 जनवरी जुमे के डी झिरक में शानदार इस्तकबाल किया वेंदो जंहिंजूं तैयारियूं ज़ोर शोर से जारी आहिनि जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी के जियाले ज़ुबैर अली शेरानी मला पाकिस्तान पीपल्स पार्टी UC झिरक के जनरल सेक्रेटरी अकबर बादशाह मेमन अरबाब मोहम्मद मल्लूक झरको यार मोहम्मद झरक फैसल मेमन और बेन पारान झरक आसपास के इलाक़न में पार्टी झंडा और बैनर हर गली हर चौक ते लगाया पिया वञनि जॾहिं त प्रोग्राम मुताबिक़ 26 जनवरी 3 बजे सापा मोरी खां झरक ताईं शानदार रैली कढी वेंदी उन खां पोइ झरक शहर में PS 75 उम्मीदवार सदरियाज हुसैन शाह शिराजी NA 225 उम्मीदवार सादिक अली मेमन जो वालियानो इस्तकबाल करे तारीख़ी जलसो कयो वेंदो।